बदक, बे बकरी, बे बित, ते तारो, थे थेलो, टे टोपी, थे ठूठ, छोरा जुमन, सीन समर, ओ छोरा जुमन, पे पखो, छोरा जुमन तू सीन बुद्धि जुटी। न थो साथियो बाबा तोखे मां सॼा त तू बुद्धि न थो बाबा पढ़ा पियो छॾी न पढ़ाई के मां तोखे चयो हुअमि न हल घर तो ता बनी बाबा ते पोइ वञ एकदम हाली पढ़ण जो बाबा छॾ वञ घर त कोडर खण वञ बनी ते सॼो ॾींहुं तूं पढ़ाई कने बनी जो कमु मां अकेलो कयां हिन सॼो ॾींहुं पढ़ाई पढ़ाई लॻी पई आहे शुक्र भूली हम पोस्टमैन पोस्टमैन अदा छाथे अॻियां अची ॻाल्हाए न तुंहिंजो मुंहुं ॾे मां छा कयां अॻियां नथो अची सघी हल भला पा नालो ॿुधा आचुर खान अचर खान तुंहिंजे नाले सां खत आयो आहे खत हा ई छा आहे हे खत आहे वठ पंहिंजो ऐं हिते साइन कर मां पढ़ियल लिखियल कोन आहियां अंगूठे छापां अंगूठे छाप आहियां हलिया भला हेॾिया सही आहे मां हलायां थो भाऊ पढ़ी ॾे मूंखे पंहिंजे पुटनि खां पढ़ाए मुंहिंजो पुटु बनी ते कमु करण वियो पढ़ियल लिखियल असां मां केर बि कोन्हे मुंहिंजो कमु रुगो ॼाण आहे पढ़ण वढ़ण न आहे हल भाऊ पढ़ी ॾियो पढ़ी मुंहिंजो ॾियो कमु न आहे हल ई हाणे खत मां कंहिंखां पढ़ायां मां त पढ़ियल लिखियल आहियां ई कोन केरु पढ़ी ॾींदो मूंखे छा लिखियल आहे हिन में ओ ये मेला नसीब बन जा ये ओ मेला भाऊ 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 छा चयो बा पढ़ी ॾे हारियास खत पढ़ी ॾे भत्ता कंहिंजो आहे खावांस अल्लाह रे बोरा बोरा धिको न ॾे ये खाइण जी शइ आहे माण्हू खाईंदो चरियो अचे असांजे मथे में लॻो आहे हाणे मां कंहिंखां पढ़ायां मां पाण पढ़ियल लिखियल आहियां ई कोन ना ही मुंहिंजो पुटु आहे अलाए किथां आयो आहे अलाए छा आहे सम्झ में नथो अचे ओ भाऊ 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 पढ़ियल लिखियल थो लॻी रब तोखे वॾी हयाती ॾींदो किथां आयो आहीं कराची खां आयो आहे कराचीअ खां आयो आहीं हिकिड़ो नंढड़ो कमु त करे ॾे मूंखे छा खत पढ़ी ॾे खत हा खत आहे दे भला ये पकड़ छा थो करीं सिग्नल तो ॻोल्हियां अब्बो हिन खत में पढ़ियल लिखियल खे सिग्नल ई ईंदा आहिनि अरे पढ़ा चट आया तो खबर ना पढ़े लिखल माण्हू के सिग्नल ईंदा आहिनि ओदे दीबी अब ॻोल्ह ॻोल्ह अटो परे थी दीबी धप थी अचे वीडियो तो नहीं जा ओदे दीबी अब मां बनी कमु कंदो आहियां मां हींअर अची वञा ओदे दीबी ओदे थी बी यार ओदे दीबी पोइ मां बि त पढ़ां न छा थो पढ़ी तूं इनके के बुधाया मां यण पढ़ल है छक्या हां बड़ा गाल बुध पढ़ी छॾे बुद्धि ते ए वठ हा ॿुधाए मुईदी नजर घटा मां रात जो चश्मो पड़ी तो हे चश्मो कहिड़ो अथई अरे दी जुआ उससे का क्यों बचाई वाह रे वाह पढ़ियल लिखियल जाहिल इहे आहिनि अले ले ॿाहिरीं मुल्क विया तालीम हासिल करण माउ पीउ जा पैसा बि ज़ियान कयूं मुंहिंजो टाइम बि ज़ियान कयूं ॼट मां फासी पियो आहियां हाणे मां कंहिंखां खत इहो पढ़ायां मां त पाण पढ़ियल लिखियल ई कोन आहियां ना ही मुंहिंजो सिर्फ़ु छोरो पढ़ियल आहे जेको उहो मूंखे पढ़ी ॾे बाबा छा थो करी वरी अबा इहो खत आयो आहे केर ॾे इहो बाबा टपाली ॾेई वियो आहे पोइ ॾे ख़बर पढ़ाई आई आहे न ॿ आया चरिया मुंहिंजो मथो खाई आहे सॼो ॾींहुं बनीअ कम बि कोन कयूं आम ख़बर न आहे बाबा तू ॾे बि अलाए कंहिंजा खत ईंदा आहिनि छॾाली रखे मानी का अब मानी पोइ हिनखे ॾिसूं था पुलाव ठाराया आहियां बाबा तुंहिंजे लाइ तूं खाई आयो आहे मानी मां खाई आहियां बाबा ठीकु आहे पुटु मां खाई वठां बाबा जी पुटु हिकु ॻाल्हि चवां ॿुधाए ॾिस हाणे तूं मूंखे पढ़ायो त न जेकॾहिं पढ़ाई आहे त इहो ख़त तोखे मां पढ़ी ॾियां तूं ॿियनि जो मोथाज न थी आहे पर घटि में घटि मूंखे दीनी तालीम त ॾे
मूंखे दोस्त ताना आणदान तू मुसलमान जो पुत्री अरे मां तो बे चक्कर मना कई माने मुझे तालीम जो नालो ना वठंदो कर तू था तो समझी पाण के बाबा उथे था कुरान उथे की तालीम तो मूंखे ॾियो तू बाबा मुथा वाधदो ने उथे सजो डी पढ़ाई पढ़ाई मां अकेले बनी जो कम कंदम जा हल छोरा मां भी तुझो नौकर आ हिते तोखे बस सजो डी पढ़ाई जे जी लगी आ ॿुधई न तो कंहिंजी ॻाल्हि वञणो आहे वञा। ये लो होॾां वञ अस्सलाम वालेकुम जुने शाला वालेकुम सलाम छो भला या ॾाढो परेशान तो लगी बस यार तोखे छा ॿुधायां अलाह साईं अहिड़ो पीउ ॾिनो आहे जंहिं दुनियावी तालीम त न ॾिनी पर दीनी तालीम बि यार नथो ॾे मल टपाली खत खणी आयो ॿियनि खे यार मिथूं पियो कंदो हुते केरु पढ़ी न पियो ॾे मूंखे पढ़ायां त उहो पढ़ी ॾियां था न वरी मां चयोमांसि क़ुर शरीफ़ जी मूंखे दीनी तालीम ॾे उहा बि मूंखे यार दड़का ॾेई मोकिले छॾियईं बसि अच्छा पोइ घबराइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे यार असांजे पारे में हिकिड़ो मौलवी आहे उहो दीनी तालीम ॾींदो आहे भला उन ॾे वठी हलां या कुर्ब कर मूंखे हुन ॾे वठी हल न हल भला अच अचो अस्तगफिरुल्लाह 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू वालेकुम अस्सलाम हाँ राशिद खुश आहीं तबियत कीअं आहे जी तुंहिंजी अल्लाह जो शुक्र आहे साईं ॿियो ॿुधा खेर सां आयो आहे जी साईं साईं मुंहिंजो दोस्त आहे जुमन नालो अथसि उहो पंहिंजे ॻोठ में असांजे पढ़णु आयो आहे दीनी तालीम हासिल करणु आयो आहे बाबा छा कंदो आहे साईं मां साम्हूं वारे ॻोठे बनी बारो कंदो आहियां पोइ क़ुर जी तिलावत ईंदी अथई न साईं को आयतूं ईंदियूं अथई न साईं कुझु बि न ईंदो आहे पहिरियों कलमो थींदो हूंदई हा ईअं पहिरियों कलमो ईंदो आहे उनजो मतिलबु ईंदो अथई साईं मतिलबु न ईंदो आहे पोइ अफ़सोस असां कहिड़ा मुस्लमान असांखे पहिरें कलमे जो मतिलबु नथो अचे भई इहा ई ॻाल्हि आहे साईं मां तॾहिं त तव्हां वटि आयो आहियां हीअं कर सुभाणे पंहिंजे पीउ खे वठी आ साईं उहो न ईंदो पाण बनी में हूंदो आहे मूंखे बि होॾे मोकिलींदो उन ख़बर पवंदी मूंखे हेॾे छॾींदो ई न साईं तूं कोशिश त कर राशिद बि तोसां गॾु वेंदो ठीकु आहे साईं मां राशिद खे वठी वेंदुमि पोइ जेको बाबा साईं चयो जेको बहितर सम्झी तूं बाबा अल्लाह हाफ़िज़ ठीकु आहे राशिद अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। मां बि वञा थो शहर कोडर हिते रह। ओए कार इहो खत हाणे मूंखे केरु पढ़ी ॾींदो अलाह केरु गुज़ारे पियो आहे अलाह छा मां त पढ़ियल लिखियल ई कोन आहियां मूंखे लॻे थो त मुंहिंजो रिश्तेदार गुज़ारे पियो हूंदो छा थियो बाबा छो थो रही पुट मूंखे लॻे थो पंहिंजो माइट गुज़ारे पियो आहे बाबा पिटींदो मूंखे पढ़ाए पढ़ायां ते ॾुखिया ॾींहं न अचना तोखे खत पढ़ी ॾियां अगरि केरु मरी वियो आहे त टाइम ते पुॼी था सघां बाबा मुंहिंजी ग़लती आहे मां तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी मूंखे माफ़ कर जाए पुट मां त माफ़ कयो पर अगरि पढ़ायां इहो ॾुखिया वक़्तु न अचिया आज मां तोखे पढ़ाए सघां अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा साथियो जीअं तव्हां ॾिठो आचर रोई रहियो आहे पछताई रहियो आहे इन जी वजह सिर्फ़ु तालीम आहे न पाण पढ़ियो न पंहिंजे पुट खे पढ़ाई छा तव्हां चाहींदो तव्हां सां बि ईअं थिए न कॾहिं बि न पोइ पाण पंहिंजे पुटनि खे ॾियो औलाद खे तालीम ॾियो हू वधनि अॻिते हू पंहिंजे सिंध लाइ कुझु कनि महिरबानी